नाज़िर सिंध हाई कोर्ट बार जी चूंडनि लाइ पॉलिंग जारी आहे। सदारत सरफराज़ मेतलो, हसीब जमाली समेत टिनि उम्मीदवारनि विच में मुक़ाबलो आहे। वधीक अपडेट वठूं था वकार शरखा। वकार, छा वधीक अपडेट आहे इन हवाले सां? जी सेंट्रल हाई कोर्ट बार एसोसिएशन जी जेका सालियानी इलेक्शन आहे उहा अॼु सुबुह खां शुरू थी वई आहे। जेको पोलिंग जो अमल आहे उहो सुबुह 8 वॻे खां शुरू थियो आहे, जेको बिना कंहिं वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको हिन जेका सालियानी इलेक्शन आहे सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन हुन में जेके वोटर आहिनि उहे 8,478 आहिनि। उहे वकील पंहिंजे अॼु वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। ऐं इलेक्शन कमिश्नर जा जेके फर्ज़ आहिनि उहे बैरिस्टर ज़ुल्फ़िकार दिलबानी आहे उहो पंहिंजो अदा करे रहियो आहे। नागरिक ॿुधाईंदा हलूं त जेको सदारती उहिदो जेको अहम उहिदो आहे हिन इलेक्शन में, उनजे लाइ जेके उमेदवार आहिनि उहो मुक़ाबिलो थी रहियो आहे। हुनमें 3 उमेदवार आहिनि। उनमें हिकिड़ो बैरिस्टर सरफराज़ मेतलो आहे, मोहम्मद हसीब जमाली आहे, वहाब सर बलोच आहे। इन में मुक़ाबिलो थी रहियो आहे। ॿुधाए पियो वञे त जेका हिन जेका ग्राउंड जी सिचुएशन आहे उन में बैरिस्टर सरफराज़ मेतलो जेको आहे उन ऐं हसीब जमाली में सख़्तु मुक़ाबिलो थी रहियो आहे। ॿुधाईंदा आहियूं त नायब सदर जे उहिदे लाइ 8 उम्मीदवार मैदान ते लथियल आहिनि, जंहिंमें इहसाम अल हक़ आहे, फ़ारूक ज़िया, मोहम्मद ताहिर, इक़बाल आहे, शौकत शेख आहे, ॿिया उम्मीदवार आहिनि। जनरल सेक्रेटरी जा 3 उम्मीदवार आहिनि, जंहिंमें फरीद अलमगीर, बैरिस्टर इमरान मिठियाणी, मिर्ज़ा सरफराज़ जे विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे। नागरिक ॿुधाईंदा हलूं कल्ह असांजी रिपोर्ट बि इहा ॾिनी हुई त जेका इलेक्शन थी रही आहे इहा इलेक्शन कंप्यूटराइज़ जेके वोटर हूंदा आहिनि मशीननि ज़रिए थी रही आहे। ऐं जेका जी ओल्ड सिंध हाई कोर्ट बार जी जेका ओल्ड ऐं न्यू जेका बिल्डिंग आहे उन में 2 बूथ क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें 100 खां वधीक इहे जेके बायोमेट्रिक ऐं हुन जूं जेके मशीनूं आहिनि उहे रखियूं वियूं आहिनि। उन्हनि ते जेको आहे 30 सेकंड खां 1 मिंट ताईं वोटर जेको आहे उहो पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदो कंप्यूटराइज़ निज़ाम ज़रिए। ऐं शाम 5 वॻे खां पोइ ॿुधायो वञे त शाम 5 वॻे खां पोइ जेको आहे सो हिन जी जेका आहे 1 कलाक जे अंदरि रिज़ल्ट अनाउंस कयो वेंदो।